अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां बॉर्डर मां ख़बर शेयर कंदा हलूं। बॉर्डर में STP वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ हुसैन जिस्कानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं खैन कातिलनि खे कीफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ STP बॉर्डर पारां सिटी सदर मुनवर अली नूनारी जे अॻुवाणी में बॉर्डर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद अमीन सियाल। जी मोहम्मद अमीन सियाल, छा तफ़सील आहिनि? बॉर्डर में STP वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ हुसैन जिस्कानी के कातिलनि की गिरफ़्तारी ऐं किन कातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण लाइ STP बॉर्डर पारां सिटी सदर मुनवर अली नूनारी की अॻुवाणीअ में बॉर्डर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में STP अॻुवान मुनवर नूनारी, कामरेड कादिर बिरोही, असगर नूनारी, सफ़र मुगेरी, आलम बिरोही, कोड़ल मला, इकबाल कांदड़ो, मोहम्मद कासिम नूनारी, साहफ़िन मोहम्मद अमीन सियाल, मोहम्मद रफ़ी गबड़ो, नबी रज़ा बलोच, मोहम्मद अली मंगी, ताहिर नूर इस्मानी, GM चिंजणी, मोर सिंधी, इल्ताफ़ खोखरा ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद अल्ताफ़ हुसैन जिस्कानी पार्टी ऐं सिंध जो सरमायो हुओ। अल्ताफ़ हुसैन जिस्कानी स्कूल ऐं कॉलेज दौरे खां सिंध ऐं सिंधी आवाम जे हक़ लाइ जदोजहद कंदो रहियो, जंहिं हमेशह सिंध जो केस बहादुरी सां विढ़ियो। बेटनि जो मसइलो हुजे, धारी आबादकारी या धारियुनि खे शनाख्ती कार्ड ऐं डोमिसाइल ठाहे ॾियणु तोड़े कालाबाग डैम जहिड़ा सिंध दुश्मन रियासत जा नापाक मनसूबा छो न हुजनि, हिन उन्हनि ख़िलाफ़ रुख जी दीवार बणिजी बीठो ऐं पंहिंजी धरती ऐं कुदरती वसीलनि जो दिफ़ा कयो। शायदि इहो ई सबबु हो जो रियासती अदालतनि बिला जवाज़ सिंध धरती जे अॾे पुट खे बेगुनाह क़तल कयो। वधीक उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध ऐं कानून जे बाला अफ़सरनि खां मुतालबो कंदे चयो त शहीद अल्ताफ़ हुसैन जिस्कानी जे नाहक खून सां इंसाफ़ करे संदसि कातिलनि खे गिरफ़्तार करे फाही ते लटकायो वञे, न त STP बॉर्डर समेत पूरी सिंध में एहतजाज जो सिलसिलो बरक़रार रखंदी। रिपोर्ट मोहम्मद अमीन सियाल, सिंध अजरक न्यूज़, बॉर्डर। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।